मम्मी हिकु ॻाल्हि पुछांव लेकिन तव्हां उहो पंहिंजे मथां न खणजो। हाँ पुट पुछ न। शादी खां पहिरें जेको चवंदा आहिनि माउ जो पुटु पोइ उहे शादी खां पोइ जोरू जा गुलाम छो थी वेंदा आहिनि? जेको छोकिरो शादी खां पहिरें पंहिंजी माउ जी अखियुनि में आंसू न ॾिसी सघे, शादी खां पोइ उहो ई छोकिरो पंहिंजी माउ खे छो रुआईंदो आहे? ईअं न हूंदो आहे कि हर छोकिरा जोरू जा गुलाम ई हुजनि। हिकु अहिड़ो वक़्तु ईंदो आहे कि हुनखे सम्झ में न ईंदो आहे कि मां छा कयां। अगरि माउ जो साथ ॾे तो माउ जो पुटु, ज़ाल जो साथ थो ॾे त जोरू जो गुलाम, त करे छा उहो? अगरि ज़ाल जो साथ थो ॾे त उहा माउ जेके हुनखे पालियो अथई 25 साल त उनजी अखियुनि में आंसू। अगरि माउ जो साथ थो ॾे त उहा ज़ाल जंहिंजे लाइ घर बार छॾे करे आई आहे त उनजी अखियुनि में आंसू। हिन में छोकिरा ग़लति न आहिनि, ग़लति असां आहियूं जो असां हिक ॿिए खे सम्झी नथा हलूं पिया। अगरि ससु पंहिंजी नुंहं खे धीउ सम्झी हले ऐं नुंहं बि पंहिंजी ससु खे माउ सम्झी हले त उहो घर त स्वर्ग ई कहलाईंदो न ई उन छोकिरे खे एतिरी तकलीफ़ थींदी माउ जो साथ ॾियां कि ज़ाल जो साथ ॾियां।